वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त भारत तरफ़ां हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो ख़त्म करणु पाकिस्तान लाइ ॻणिती जो सबबु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणो त मुआहिदे तहत उन तरह जे क़दमनि जी का बि गुंजाइश मौजूदु नाहे। संदसि चवणो त सिंधु दरियाउ पाकिस्तान जी 240 मिलियन अवाम जी लाइफ लाइन आहे। वज़ीर आज़म जो चवणो त पाकिस्तान हुकूमत पाणी ते पंहिंजे हक़ जो दिफ़ा कंदी। संदसि चवणो त पाणी ज़ख़ीरो करण जी सलाहियत खे वधाइण जी कोशिश कई वेंदी। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहे आहियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त भारत तरफ़ां हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो ख़त्म करणु पाकिस्तान लाइ ॻणिती जो सबबु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणो त मुआहिदे तहत उन तरह जे क़दमनि जी का बि गुंजाइश मौजूदु नाहे। संदसि चवणो त सिंधु दरियाउ पाकिस्तान जी 240 मिलियन अवाम जी लाइफ लाइन आहे। वज़ीर आज़म जो चवणो त पाकिस्तान हुकूमत पाणी ते पंहिंजे हक़ जो दिफ़ा कंदी। संदसि चवणो त पाणी ज़ख़ीरो करण जी सलाहियत खे वधीक वधाइण जी कोशिश कई वेंदी। इहा अहम ख़बर आहे जेका असां शेयर कर रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त भारत तरफ़ां हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो ख़त्म करणु पाकिस्तान लाइ ॻणिती जो सबबु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणो त मुआहिदे तहत उन तरह जे क़दमनि जी का बि गुंजाइश मौजूदु नाहे। संदसि चवणो त सिंधु दरियाउ पाकिस्तान जे 240 मिलियन अवाम जी लाइफ लाइन आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणो त पाकिस्तान हुकूमत पाणी ते पंहिंजे हक़ जो दिफ़ा कंदी। संदसि चवणो त पाणी ज़ख़ीरो करण जी सलाहियत खे वधाइण जी कोशिश कई वेंदी। अहम ख़बर खां अॻु आगाह कर रहिया आहियूं त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त भारत तरफ़ां हिक तरफ़ो सिंध तास मुआहिदो ख़त्म करणु पाकिस्तान लाइ ॻणिती जो सबबु आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त मुआहिदे तहत उन तरह जे क़दमनि जी का बि गुंजाइश मौजूदु नाहे। संदसि चवणो त सिंधु दरियाउ पाकिस्तान जी 240 मिलियन अवाम जी लाइफ लाइन आहे। वज़ीर आज़म जो चवणो त पाकिस्तान हुकूमत पाणी ते पंहिंजे हक़ जो दिफ़ा कंदी। संदसि चवणो त पाणी ज़ख़ीरो करण जी सलाहियत खे वधाइण जी कोशिश कई वेंदी।